अस्सलाम वालेकुम नाजरीन, अवान इसी रहे आए हो प्रोग्राम इसहाक कुलाची सां गॾु। नाजरीन, कराची में इंफ्रास्ट्रक्चर जो मामलो हुजे, पानी जो मामलो हुजे या उनखां अलावा बरसात थे या मूनसून जो को बरसाती स्पेल अचे थो त कराची जो आहे, कराची जा रोड रस्ता पानी हेठि अची वञनि था ऐं उनजी वॾी में वॾी जेका वजह आहे ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं ट्रैफ़िक जैम थिए थी त उन में वॾी जेका वजह आहे उहा यूनिवर्सिटी रोड आहे। ऐं यूनिवर्सिटी रोड में जेको मनसूबो आहे BRT मनसूबो, उहो रोलड़े जो शिकार हो, जंहिंजे करे काल्ह वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहब उन जाइ जो विज़िट बि कयो, BRT मनसूबे जो जाइज़ो बि वरितो, अवाम खां माफ़ी पिणु घुरी ऐं उन सां गॾोगॾु अवाम खे इहो वाइदो बि कयो त हाणे जेको BRT मनसूबो आहे उहो जेको आहे FWO जे हवाले कयो वियो आहे ऐं हाणे इहो जेको मनसूबो आहे जल्द कंप्लीट थी वेंदो ऐं 3 महीननि जी उहा डेडलाइन पिणु उन्हनि ॿुधाई। पर उनखां अलावा BRT जो मनसूबो हुजे या उनखां अलावा K4 जो मनसूबो हुजे, इहे मुसलसल ताख़ीर जो शिकार हुजण सबबि शहरियनि पारां, सिविल सोसाइटी पारां ऐं उनखां अलावा अपोज़िशन पार्टियुनि पारां मुसलसल सिंध हुकूमत ते तनक़ीद थिए पई ऐं उन तनक़ीद खां पोइ CM सिंध मुराद अली शाह पाण उन जेको आहे ॻाल्हि जी तस्दीक बि कई ऐं उन हवाले सां अवाम खां माज़रत बि कई। हाणे इहो जेको प्रोजेक्ट हुयो BRT मनसूबो, उहो पहिरियां कंहिं ॿिए ठेकेदार वटि हुयो, हाणे जेको आहे उहो कंहिं ॿिए ठेकेदार खे ॾिनो वियो आहे ऐं CM साहब पाण इन ॻाल्हि जी तस्दीक बि कई आहे त जेको गुज़िरियल जेको ठेकेदार हुयो उहो सही कमु न करे सघियो। हाणे ॾिसिजे त इहो मनसूबो जेको हाणे हवाले कयो वियो आहे उहो छा मनसूबो हाणे जल्द कंप्लीट थी वेंदो ऐं जेके यूनिवर्सिटी रोड आहे उहो तमामु घणो टुटल फुटल आहे, जंहिंजे करे शहरी तमामु घणो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया, छाकाणि त यूनिवर्सिटी रोड विच रोड आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उन रोड सां लिंकेज आहिनि, उते यूनिवर्सिटियूं आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, तमामु घणी जेका हींअर क्रिटिकल सिचुएशन आहे उतां जे शहरियुनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ, उतां जे रहवासियुनि जे लाइ या जेके उहे माण्हू जेके उतां जो उन्हनि जो अचणु वञणु थिए थो, उहे माण्हू तमामु घणो हिन मनसूबे जे हवाले सां परेशान आहिनि। उन में K4 जो मनसूबो, BRT जो मनसूबो, ॿ वॾा अहम मनसूबा आहिनि। उनखां पोइ ॾिसिजे हाणे CM साहब जी ख़ातिरी खां पोइ केसि ताईं इहे कंप्लीट थियनि था। उनखां अलावा BRT मनसूबनि खां अलावा कराची में पाणी जो मामिलो हुजे या उनखां अलावा ट्रैफ़िक जो इशू हुजे या उनखां अलावा जेकॾहिं बरसाति जो स्पेल अचे थो त कराची जा रोड रस्ता पाणी हेठि अची वञनि था। उनखां पोइ सिंध हुकूमत ते, सिंध सरकार ते तमामु घणी तनक़ीद बि थींदी रहे थी, पर उन बावजूद बि पाण खे का सिंध में या ख़ासि तौर ते सिंध जे कैपिटल कराची में उहा वाज़े तौर ते न पई नज़रे, छाकाणि त जेका कारकर्दगी उहा हूंदी आहे जेका अवाम खे नज़रे आहे। अवाम जेकॾहिं मुसलसल तनक़ीद बि कंदो रहे थो, परेशान बि आहे, उन हवाले सां मुसलसल हुकुमराननि खे जेको आहे तंज़ बि कंदो रहे थो त यूनिवर्सिटी रोड जेको आहे उहो जल्द खां जल्द ठारायो वञे, इहो प्रोजेक्ट जेको आहे उहो कंप्लीट कयो वञे। उन बावजूद जेकॾहिं उहो नथो थिए त इट मीन्स ज़ाहिर आहे सिंध हुकूमत जेका आहे उहा ज़िम्मेवार बि आहे, उनजी ज़िम्मेदारी बि आहे, पर उन सां गॾोगॾु जेका हाणे CM सिंध पारां जेको जाइज़ो वरितो पियो आहे, हाणे ॾिसिजे त इहो केतिरो जेको प्रोजेक्ट आहे केतिरनि महीननि में इहो कंप्लीट थिए थो ऐं कॾहिं कंप्लीट थिए थो। उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुस्तफ़ा बलोच साहब, स्पोक्स पर्सन आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध, उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त कराची जा जेके अहम मामला आहिनि, ख़ासि तौर ते जेके मनसूबा आहिनि BRT मनसूबनि समेत ॿियनि मामलनि ते, ख़ासि तौर ते सिंध सरकार मथां तमामु घणी तनक़ीद थींदी रहे थी, उन ते पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे प्रोग्राम में ज्वाइन किया मुस्तफ़ा बलोच साहब। मुस्तफ़ा बलोच साहब, थैंक यू वेरी मच फॉर ज्वाइनिंग माय शो। सबसे पहले तो हमें ये बताइएगा कि BRT मनसूबा जो है वो बहुत ही ताख़ीर का शिकार है, जिसकी वजह से आपको पता है कि अपोजिशन जमातें जो है वो बहुत ज़्यादा सिंध सरकार पे तनकीद भी करती रहती है, अपोजिशन पार्टीज़ हों, इवन जो स्टूडेंट्स हैं, कराची के लोग हैं, सिटीज़न ऑफ कराची हैं, वो भी बहुत ज़्यादा तनकीद करते हैं, क्योंकि आपको पता है कि BRT मनसूबे की वजह से जो यूनिवर्सिटी रोड है वो बहुत टूट फूट का शिकार है। तो अब मैं ये बताइएगा कि ये जो मनसूबे हैं ये कब तक कंप्लीट होंगे? शहरी इस मुश्किलात से दो चार हैं, तो उस हवाले से क्या डिटेल्स बताएंगे हमें? देखें, ये कल CM साहब ने विजिट भी किया था और इसका जो है वो टाइमलाइन हमने 3 महीने तक का रखा है, जिसपे इंशाल्लाह जो है वो कोशिश है कि 3 महीने के अंदर जो है उसको कंप्लीट कर दिया जाएगा और उस पर FWO काम कर रही है। और देखें, बात यह है कि शहर कराची जितना बड़ा है और उस पर जितने आबादी बढ़ती जा रही है, तो जाहिर है आपको एक मास ट्रांजिट की जरूरत है और उसमें आपको ऐसे BRTs की जरूरत होती है जिसमें जाहिर है कंस्ट्रक्शन का एक प्रोसेस होता है विच टेक्स टाइम।
अब उसमें जाहिर है ये खैर मंसूबा थोड़ा सा इसमें जो ताखिर हुई है उसकी वजह से हमने फिर वो कॉन्ट्रैक्ट उनका जो मनसूख कर दिया, फिर दोबारा जो है वो हमने काम शुरू करवाया है। तो हम यही चाहते हैं कि ये ऐसे मंसूबे जब हों तो उससे आवाम को फायदा हो, ये आवाम के फायदे के लिए ही है। हाँ, टेम्पररी तौर पे जाहिर है मुश्किलात आती हैं, क्योंकि कराची में आपको पता है आबादी बहुत ज्यादा है, लोगों का आना जाना बहुत होता है। यहाँ पे लोग तालीम के सिलसिले में भी जो है वो बाहर से आते हैं, पूरे पूरे पाकिस्तान से यहाँ पे जो है लोगों का एक, क्योंकि कराची एक माशी हब है पूरे पाकिस्तान का, लोगों का आना है जाना है, लोग ट्रैवल करते हैं, लोग यहाँ पे सेटल्ड हैं। तो उस हवाले से जाहिर है लोगों की ट्रांसपोर्ट वगैरह की जो है मामला बाकी शहरों से ज्यादा होते हैं। तो आप इसका कंपैरिजन किसी शहर दूसरे शहर से नहीं कर सकते। लेकिन हैविंग सेड दैट, हम कोशिश पूरी कर रहे हैं कि इस मंसूबे को जल्द से जल्द कंप्लीट भी किया जाए। और साथ साथ आप देख रहे हैं कि ट्रांसपोर्ट के शोबे में हमने जो है वो मजीद बसेस भी इंट्रोड्यूस कराई हैं, ईवी बसेस भी इंट्रोड्यूस कराई हैं। जो हमारी रेड लाइन है वो भी, रेड बसेस हैं वो भी सड़कों पे आप देख रहे हैं। हमने डबल डेकर बसेस भी जो है वो शुरू कराई हैं। साथ साथ हम अब इंशाल्लाह जो है वो मजीद ईवी बसेस भी जो है उनके रूट्स भी हम तय करेंगे, वो भी शहर पे जो है आपको नजर आएंगी। तो इससे आपको काफी हद तक ट्रैफिक का मामला बेहतर नजर आएगा। अच्छा मुस्तफा बेर साहब, इस हवाले से ये भी बताइएगा, ये जो अपोजिशन जमातें हैं ये मुसलसल सिंध हुकूमत पे तनकीद करती रहीं और उसकी बड़ी वजह ये थी, और ख़ासतौर पे उनके जो एलिगेशंस थे वो ये थे कि बीआरटी मंसूबे के पीछे एक बहुत बड़ा करप्शन स्कैंडल है। और इस बात की कल सीएम साहब ने, जैसे आपने कहा कि विजिट किया था, तो सीएम साहब ने खुद कहा कि ये अब ज़ाहिर एफडब्ल्यूओ के हवाले किया है, लेकिन उससे पहले जो जिसके हवाले था और जो ठेकेदार था उसमें वो काम सही नहीं कर सका। इस बात की सीएम साहब खुद जो है वो तस्दीक कर रहे हैं। तो आप समझते हैं इसमें के पीछे कोई करप्शन का स्कैंडल है, और अपोजिशन जमातों का जो नैरेटिव था शुरू से बीआरटी मंसूबे को लेके, उनका जो नैरेटिव है वो सही साबित हो रहा है? नहीं, ऐसा बिल्कुल भी नहीं है कि कोई इसमें कोई गलत कोई चीज थी इसमें। मैं समझता हूँ कि एक जो कॉन्ट्रैक्टर था उसने काफी हद तक जो है वो सुस्त रवि का शिकार था काम के हवाले से, जिसकी वजह से उसको हमने फिर उसका कॉन्ट्रैक्ट मंसूख किया है। और बाकी ऐसी कोई भी बात नहीं है। ये ऑपोजिशन जमातें तनकीद करती रहती हैं, उनको अब सियासत में कुछ ना कुछ तो कहना है, कुछ ना कुछ तो बयानबाजियां करनी होती हैं, तो उस पर तो हम कुछ नहीं कह सकते। और वो हर अच्छी चीज पे कोई ना कोई नेगेटिव पॉइंट लेके आ ही जाते हैं। तो उनसे हम अपना जो है वो अपनी कोई भी प्रोग्राम या कोई भी प्रोजेक्ट होगा, हम उनकी क्रिटिसिज्म के हवाले से हम उनको नहीं देखते। हम आवाम की जो हमने खिदमत करनी है, जो पॉलिसीज हैं हमारी, जो चेयरमैन बिलावल साहब की जो विजन है कराची के लिए, हम उसको फॉलो करते हुए नए मंसूबे ला भी रहे हैं। और जो मंसूबे अंडर प्रोसेस हैं उनको मजीद स्पीड में जो है वो हम इंशाल्लाह कंप्लीट करा रहे हैं। बाकी तनकीद ऑपोजिशन जमातें करती रहती है, आपको पता है, उनको तो हर किसी अच्छी चीज में जो है वो कोई ना कोई नेगेटिव पॉइंट नजर आ ही जाता है। अच्छा मुस्तफा बेर साहब, आपने बड़ी अहम बात की कि आवाम की खिदमत करनी है। एक तरफ आपके सामने पंजाब है और उसमें खास तौर पे लाहौर है, एक तरफ लाहौर की आप सूरत हाल देख रहे हैं, वे को तरक्की की राह पे गामजन है। कराची से वो मैं समझता हूँ कि 50% आगे जा रहे हैं। आप उसका वहाँ का इंफ्रास्ट्रक्चर देख लें, आप वहाँ में हर चीज़ देख लें, लेकिन कराची में आपने आवाम की खिदमत करनी है तो फिर कराची में आपको पता है कि थोड़ी सी बरसात होती है, 10-15 मिनट की बरसात, एक मानसून का स्पेल आता है, तो उसमें इतनी रोड जो है वो पानी से भर जाते हैं, शहरी मुश्किलात से दो चार हैं। इस हवाले से मेयर साहब हों या डिप्टी मेयर साहब हों, हमें प्रोग्राम्स में आते रहते हैं, हम उनसे यही सवाल करते रहते हैं कि अगर आपकी कराची प्रायोरिटी नहीं रहेगी तो फिर कैसे होगा। और ख़ास तौर पे अगर हम किसी कराची को लाहौर से आगे कंपटीशन में नहीं लाएंगे तो हम फिर कराची में तो ऐसे ही सूरत हाल को देखते रहेंगे। उस हवाले से आप क्या समझते हैं कि ये जो इंफ्रास्ट्रक्चर का मामला है ये कब तक सेट होगा और ये कब तक सिचुएशन जो है कराची की मैं बेहतर होगी? आपको इसका सादा सा जवाब देता हूँ। पहली बात तो कराची और लाहौर का कंपैरिजन इसलिए नहीं बनता क्योंकि कराची एक मेट्रोपॉलिटन सिटी है जिसकी आबादी 3 करोड़ से भी ज्यादा है, और लाहौर एक छोटा शहर है जो कि कराची के निस्बत जो है वो बहुत उसकी आबादी कम है। दूसरी बात यह है कि क्या कभी आपने सुना है कि कोई कराची से लाहौर जाके इलाज कराने के लिए गया हो, या सिंध भर से कहीं भी पंजाब में जाके कोई इलाज के लिए गया हो? नहीं सुना होगा आपने।
ये लेकिन आपने सुना होगा कि पंजाब से लोग आते हैं इसी शहर कराची में आके अपना इलाज कराते हैं, वही इलाज जो हुकूमत सिंध के अस्पताल मुफ्त में फराहम करते हैं। तो ये चीजें भी हैं जो आपको अपनी ऑडियंस को भी बताना चाहिए और आवाम को भी बताना चाहिए, और आवाम को पता है कि सिंध हुकूमत ने बेहतरीन सेहत का निज़ाम पूरे पाकिस्तान के लिए दिया है। सिर्फ हमने यहाँ पे इसमें कोई क्राइटेरिया नहीं रखा है कि सिंध की आवाम के अलावा कोई नहीं आ सकता, यहाँ पे कोई भी आ सकता है, कोई पंजाब से हो, केपीके से हो, आते हैं, बलूचिस्तान से लोग आते हैं, यहाँ पे आके मुफ्त इलाज कराते हैं। जब वो आते हैं तो वो रहते भी हैं, उनके खानदान भी रहते हैं, कुछ वक्ती तौर पे रहते हैं, कुछ परमानेंट यहाँ पे जो है वो सेटल हो जाते हैं। तो आबादी इस शहर की बढ़ रही है, उस आबादी के बढ़ने की वजह से आपको जाहिर है आपके पास वसाइल तो लिमिटेड होते हैं ना, तो उसकी वजह से अगर एक शहर की आबादी एक्सपेंड हो रही है तो उसके अंदर जो मसले मसाइल निकलते हैं उसको आप लाहौर से कंपेयर बिल्कुल भी नहीं कर सकते, कोई मवाजना है ही नहीं। लाहौर को अगर आप कंपेयर करेंगे तो फिर वो मेरे ख्याल में वो डायनामिक्स ही उसके पूरे नहीं होते, क्योंकि कराची बड़ा शहर है और कराची शहर में जिस तरह की आप देखते हैं डाइवर्स किस्म की जो है वो पॉपुलेशन रहती हैं, यहाँ पे जो है वो कच्ची आबादियां हैं, यहाँ पे जो है वो आपके के लिए है, आपका सीबीसी है, आपकी और भी जो आपके कराची शहर के जो हिस्से हैं, तो यहाँ पे इसका कंपैरिजन लाहौर से करना मैं समझता हूँ मुनासिब नहीं है। कराची में बहुत सारे अच्छे मंसूबे ले भी आ रहे हैं। बाकी जहां तक बारिशों की बात आप कर रहे हैं तो बारिशों में देखें पानी का जो मानसून का स्पेल होता है वो अगर एक एक्सपेक्टेड स्पेल से ज्यादा होता है तो जाहिर है पानी वक्ती तौर पे खड़ा होता है, उसको फिर जो हमारा नकाशी आपका प्रोसेस है उसको हम इफेक्टिवली यूज करते हुए क्लियर भी कर देते हैं। आपने देखा होगा कि एक दिन के अंदर, बल्कि एक दिन से पहले पहले जो है वो हमारी इंतजामिया ग्राउंड पे होती है और पानी को क्लियर कर देती है। आप अगर बात करेंगे बड़े मुल्कों की, आप मिडिल ईस्ट में दुबई की मिसाल ले लें, आप इवन आप न्यूयॉर्क की मिसाल ले लें, जब वहां फ्लड्स आते हैं तो आपने इससे ज्यादा हौलनाक मनाजिर देखे होंगे वहां पे। तो उससे आप क्या अखज़ कर सकते हैं कि वहां की इंतजामिया सही नहीं है या वहां का इंफ्रास्ट्रक्चर सही नहीं है? नहीं, मानसून स्पेल्स जब एक अनप्रेसिडेंटेड तरीके से आते हैं, हिट करते हैं, उसमें पानी का बहाव इतना ज्यादा हो जाता है कि आपके ड्रेनेज को टाइम लगता है। बाकी जो सड़कों की बात है, सड़कों का मेयार बेहतर करने के लिए हमने एक पूरा एक मैकेनिज्म बना दिया है। इंशाल्लाह आप जल्द देखेंगे कराची की हर सड़क जो है वो आपको बेहतरीन अंदाज में नजर आएगी। अच्छा, इस वक्त मुस्तफा बलोच साहब दो से कराची में, एक तो जो ये जो मंसूबे चल रहे हैं, खासतौर पे बीआरटी मंसूबा हो, K4 मंसूबा हो, ये कब तक कंप्लीट होंगे? उस हवाले से क्या डेडलाइन हुकूमत की जानिब से सेट की गई है? क्योंकि खासतौर पे कल जो विजिट हुआ है सीएम साहब का, उसके बाद जाहिर है अब सीएम साहब ने खुद अवाम से वायदा किया है कि मैं खुद अब इसकी निगरानी भी करूंगा, इसका जायजा भी लूंगा और इसको जल्द से जल्द मुकम्मल कराऊंगा। तो पहले तो हमें ये बताइएगा K4 मंसूबा हो, और दूसरा ये जो बीआरटी का मंसूबा है वो कब तक कंप्लीट होंगे? और दूसरा उसी के साथ लिंकेज करें तो खासतौर पे कराची में पानी का भी बहुत बड़ा प्रॉब्लम है, उस हवाले से क्या पानी का इशू है और उसको हम समझते हैं, उस पर हम काम कर रहे हैं और इंशाल्लाह इसको कोशिश करेंगे, साल के एंड तक की कोशिश करेंगे कि ये मसला हल हो जाए। बाकी 90 डेज का टाइम रखा है हमने। इंशाल्लाह ये जो आपकी यूनिवर्सिटी रोड को बिल्कुल प्रॉपर तरीके से बहाल कर देंगे और ये आपका जो बीआरटी हमारा है उसको अवाम के लिए जो है वो ओपन भी कर देंगे ताकि यहाँ से लोग मुस्तफीद हो सकें और आसानी से जो है ट्रैवल कर सकें। आखिर में लास्ट क्वेश्चन मैं आपसे ये जानना चाहूंगा, अब ये जो सारी सूरत हाल है अब आपके सामने है और कराची में अहम मामलात हैं, उस पर तो बात हमने कर ली, लेकिन आखिर में ये बताइएगा कि अब ये जो मंसूबे हैं उस हवाले से अब एक पाकिस्तान और चीन के दरमियान आज सदर मुमलिकत आसिफ अली जरदारी साहब, वहाँ पे सीनियर मिनिस्टर साहब भी मौजूद थे, वहाँ पे भी एक दस्तखत कर दिए हैं कराची के मंसूबे के हवाले से। तो अब ये भी बड़ा चलो पॉजिटिव साइन है, लेकिन दूसरी तरफ आप मुसलसल ये भी कहते आ रहे हैं कि वफाकी सरकार जो है, ख़ासतौर पर मुस्लिम लीग नून, वो भी इसमें बड़ी रुकावट है K4 मंसूबे पर। आप समझते हैं कि अब आपके उनके साथ मामलात सेटल डाउन हो चुके हैं और अब ये जो K4 का मंसूबा है वो जल्द कंप्लीट हो जाएगा? इंशाल्लाह बिल्कुल।
जल्द इंशाल्लाह उनसे बात हमारी चल रही है और कोशिश करेंगे वफाकी जो मदद दरकार है इसमें वो हम यूटिलाइज करके इस मंसूबे को जल्द अज जल्द कंप्लीट करें। चले चले, बहुत शुक्रिया मुस्तफ़ा बलोच साहब प्रोग्राम में हमें टाइम देने के लिए। नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी मुस्तफ़ा बलोच जी, सिंध हुकूमत जे तर्जुमान पाण सां गॾु मौजूदु हुया। मुसलसल हू ज़ाहिरा पंहिंजी ॻाल्हियुनि खे जेको आहे उहो डिफेंड कंदा रहिया, ख़ासि तौर ते K4 ऐं ॿिया जेके कराची में BRT समेत जेके अहम मनसूबा आहिनि उन्हनि ते बि उन ख़ातिरी कराई त 3 महीननि अंदरि अंदरि इहे जेके मनसूबा आहिनि उहे कंप्लीट थींदा। हाणे उहो ॾिसिजे केतिरा महीना लॻी सघनि था या 3 महीननि वारी ॻाल्हि जेका आहे उहा सची साबित थींदी या अञा एक्सटेंड थींदो। ऐं उनखां अलावा ॿिए तरफ़ जेकॾहिं ॻाल्हि कजे कराची जे अहम मामलनि ते, पाणी जो मसइलो हुजे, रोड रस्ता हुजनि, इंफ्रास्ट्रक्चर जो मामिलो हुजे, उन हवाले सां पीपल्स पार्टी केतिरो डिलीवर करे सघंदी इहो त हाणे ॾिसिजे, क़बल अज़ वक़्तु आहे। पर हू सिचुएशन जेका आहे उहा पंहिंजे साम्हूं आहे ज़ाहिरा। उनमें उन हवाले सां सिंध सरकार ते तमामु घणी तनक़ीद बि थिए पई ऐं हाणे ॾिसिजे त इहे मनसूबा जेके आहिनि उहे केसि ताईं कंप्लीट थियनि था। प्रोग्राम जारी आहे, हिते वठो त शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, हींअर पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में हिकिड़ो नओं ट्रेंड शुरू थी चुको आहे। सिंध में जेके सियासी मुखालिफ़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ थी वियूं आहिनि, ख़ासि तौर ते गिरफ़्तारियूं, उनखां अलावा मुखालिफ़ अॻवाननि जूं, मुखालिफ़ कारकुननि जूं गिरफ़्तारियूं पिणु थी रहियूं आहिनि। उनखां अलावा जेके मुखालिफ़ अॻवान आहिनि उन्हनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा पिणु कयो पियो वञे। उनखां अलावा सिंध में मुखालिफ़ जेके अॻवान आहिनि उन्हनि जा कारोबार पिणु बंदि कया पिया वञनि। कुझु ॾींहं पाण पहिरियां ॾिठोसीं गुलाम कादिर मरी साहब जो जेको पेट्रोल पंप बंदि कयो वियो। उनखां अलावा टंडो मोहम्मद ख़ान में मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि में जेके सियासी मुखालिफ़ आहिनि उन्हनि जो घेरो तंग कयो पियो वञे। ख़ासि तौर ते पुलिस गिरफ़्तारियूं बि करे पई, रेड बि करे पई। उन हवाले सां जेके सिंध जूं अपोज़िशन पार्टियूं आहिनि उन्हनि पारां सिंध हुकूमत ते सख़्तु तनक़ीद बि कई पई वञे। ऐं ॿिए तरफ़ ॾिसिजे त जेके सिंध जूं अपोज़िशन जमातूं आहिनि जंहिंमें GDA, फंक्शनल लीग, उनखां अलावा मुख़्तलिफ़ JUI जेके सिंध जूं पार्टियूं आहिनि उहे हींअर हिकु दफ़ो ॿीहर सरगर्म थी चुकियूं आहिनि। ज़ाहिरा उन सरगर्म जी वॾी वजह इहा बि आहे जेके सियासी अॻवान आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको घेरो तंग कयो पियो वञे। त ॿिए तरफ़ जेके सिंध जूं अपोज़िशन पार्टियूं आहिनि उन्हनि पारां हिकिड़ी तहरीक जो पिणु आगाज़ कयो पियो वञे। उन तहरीक में ॾिसिजे त मुख़्तलिफ़ पार्टियूं शामिल आहिनि, ख़ासि तौर ते राशिद शाह राशिदी साहब जेके एक्टिव थिया आहिनि मुसलसल पंहिंजे बयाननि में पीपल्स पार्टी ते तनक़ीद बि कनि पिया ऐं गॾोगॾु इहा पिणु दावा कनि पिया त पीपल्स पार्टी जा कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि, अहिड़ा अॻवान बि आहिनि जेके उन्हनि सां राब्ते में आहिनि ऐं अपोज़िशन सां गॾु बीहण लाइ ऐं अपोज़िशन सां गॾु शामिलु थियण लाइ पिणु तयारु आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते राशिद शाह राशिदी पारां मुलाक़ातूं कयूं पियूं वञनि। सिंध में हिकु मोमेंटम जुड़े पियो अपोज़िशन जमातुनि जो। पाण अॼु उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके अपोज़िशन पार्टियूं हींअर जेको मोमेंटम जोड़नि पियूं, छा हिकु तहरीक जो आगाज़ थिए पियो ऐं जेकॾहिं इहा तहरीक जो आगाज़ थिए थो त उहा तहरीक केतिरी असराइती हूंदी। ख़ासि तौर ते सिंध में पीपल्स पार्टी जी 17-18 सालनि खां हुकूमत आहे ऐं उन्हनि खे सिंध में को टफ टाइम ॾिनी सघियो आहे। छा हींअर जेके GDA आहे, JUI आहे, फंक्शनल लीग आहे, मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, छा हींअर सिंध में पीपल्स पार्टी खे उहे टफ टाइम ॾेई सघंदियूं ऐं पीपल्स पार्टी जो जेको इक़्तिदार आहे या पीपल्स पार्टी जो जेको हींअर राज आहे सिंध में, छा उन राज जो ख़ात्मो थी सघे थो? उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार जावेद लांगा साहब। जावेद लांगा साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माय शो। जावेद साहब, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो, ज़ाहिरा सूरत हाल अवां जे साम्हूं आहे, हिकु तरफ़ जेकी सिंध सरकार आहे अपोज़िशन जमातुनि जो या मुखालिफ़ अॻवाननि जो घेरो तंग पई करे, केसिस फाइल पई करे, त ॿिए तरफ़ वरी अपोज़िशन जमातुनि वारा पाण खे स्ट्रॉन्ग नज़र अचनि पिया, एक्टिव नज़र अचनि पिया। अव्हां खे लॻे पियो का सिंध में हींअर मोमेंटम जुड़े पियो, का तहरीक जनम वठंदी ऐं उहा तहरीक पीपल्स पार्टी जो ख़ात्मो करे सघंदी? ॾिसो, हर दफ़े जेको सियासी सिंध में उहो ख़तमु थियण वारो आहे या हुन ख़िलाफ़ का मज़बूत तहरीक उन्हनि खे ॾिसणो पवंदो ऐं जांचणो पवंदो जेका अपोज़िशन जी मूवमेंट आहे, तहरीक आहे, उहो केतिरी ऑर्गेनाइज़ आहे, उनमें केतिरो स्टफ आहे, केतिरो पोटेंशियल आहे ऐं केतिरी उनजे पोयां सघ जेका आहे उहा मौजूदु आहे या केतिरी उहा ऑर्गेनाइज़ आहे। इहे सभु शयूं बाक़ी जेके सियासी उभार आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में ज़ाहिर थी आहिनि। सिंध में बि हिकिड़ो जमूद आहे
विधे अरसे खां 17 अरिड़हं साल पॉलिटिकल बोर्डन जो उनमें हिकिड़ो अपोजिशन पार्टी जा नाला वरिता उहो हिकिड़ो जुदो अर्सो इक़्तिदार खां ॿाहिरि रहिया में कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि जी शिराकत जेका आहे इक़्तिदार में सिंध में थींदी रही आहे कंहिं में या कंहिं असेंबली में कंहिं अहिड़े पोजीशन में उहे रहिया आहिनि जो उन्हनि जो आवाज़ ऐं विज़िबिलिटी हमेशह रही आहे। पर हिन दफ़े वन वे ट्रैफिक आहे ऐं उते जेकॾहिं असांखे कंहिं नज़र थी अचे या अहिड़ा था अचनि त यकदमि असां उन कंक्लूजन ते था पहुचूं त शायदि का उन सभिनी शयुनि खे वरी जेको सोशल मीडिया पार्टी जे ख़िलाफ़ या उनजी लीडरशिप जे ख़िलाफ़ जेका बयानबाज़ी तबसरा ऐं पेशगोई उन सां ॻंढे ॾिसण जी कोशिशि। पर असल में जेका तब्दीली हूंदी आहे आवामी हुजे के ॿी मुतबादिल ऑर्गेनाइज़ जमात जेका माण्हुनि जे अवाम जे जज़्बनि जी ऐं सियासी उमंगनि जी तरक़ी करे उन्हनि जे मिसिंग हुजण जी सूरत जेको आहे या उम्मीद करणु उहा तहरीक सिंध में पीपल्स पार्टी जे इक़्तिदार जो ख़ात्मो आणींदी ऐं सिंध में जेको स्टेटस तब्दील थींदो ऐं उन सां गॾु ॿिया बि जेके $1 मिलियन जा जेके सवाल आहिनि त उहा तब्दीली केतिरी प्रो पीपल हूंदी केतिरी अवाम नास जे हक़ में हूंदी छा जेका सिंध में पीपल्स पार्टी जागीरदार हथी ॾिनी आहे छा हुनजो जुमूं जो ख़ात्मो ईंदो त ॿिए पासे बि असांखे उहे ई जेके आज़मायल ऐं जागीरदार पार्टियूं चहिरा नज़र था अचनि पिया। इन करे अवाम लाइ जी जेका आहे उम्मीद अफ़ज़ा ॻाल्हि कान्हे का थोरो प्रोग्रेसिव ऐं पॉज़िटिव फोर्स जेको आहे पीपल्स पार्टी खे रिप्लेस कंदो जंहिंजो हिकिड़ो टिको मुर्दे जो इक़्तिदार थी वियो आहे ऐं माण्हू हुन मां फेडअप आहिनि ऐं उनजी गवर्नेंस ऐं ॿियनि शयुनि ते तनक़ीद था कनि पिया। इन सभिनी हक़ीक़तुनि खे सम्झण खां सवाइ कंहिं हिकु वक़्ती उभार खे ऐं पुठियां जेके लीडरशिप आहे उन्हनि जो कटकार ॾिसण जी जीअं तव्हां हिकु ॿ नाला कया त राजदी साहिब उन्हनि जी जेको आहे पॉलिटिकल ख़ुदि जेको उमिरि आहे तजुर्बो आहे या उनजी स्ट्रेंथ आहे उनखे बि ॾिसणु तमामु घणो लाज़मी आहे। इहे सभिनी शयुनि खे गॾे करे ॾिसणो पवंदो। ठीक है, वॾी महिरबानी जावेद लांघा साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी जावेद लांघा साहब जी उन हवाले सां सिंध में जेको हींअर नओं ट्रेंड शुरू थी चुको आहे सियासी महाज़ ते त हिकु तरफ़ अपोजिशन जमातूं आहिनि उनमें GDA आहे उनमें फंक्शनल लीग आहे ख़ासि तौर ते राशिद शाह राठी साहब पारां मुसलसल पीपल्स पार्टी ते तनक़ीद बि कई पई वञे ऐं उन हवाले सां पीपल्स पार्टी ख़ासि तौर ते सिंध सरकार ते तनक़ीद बि कई वञे पई। इन खां अलावा कराची जेको आहे इहो पिणु चयो वियो आहे उन्हनि पारां त कराची जेको आहे हिकिड़े सिस्टम खे विकिणे छॾियो आहे पीपल्स पार्टी वारनि। ॿिए तरफ़ इहा पिणु दावा कई पई वञे राशिद शाह राजदी पारां त जेके पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि उहे उन्हनि सां राब्ते में आहिनि पीपल्स पार्टी छॾे हू फंक्शन लीग में अचणु चाहिनि था ऐं कुझु ॾींहं पहिरियां पाण ॾिठोसीं त मौज़म अब्बासी पिणु फंक्शन लीग में शमूलियत अख़्तियार कई। उनखां अलावा हींअर जेका सियासी लेवल ते जेका पॉइंट स्कोरिंग हले पई उनमें पाण खे GDA फंक्शन लीग एक्टिव नज़र अचे पई त ॿिए तरफ़ JUI पिणु एक्टिव नज़र अचे पई। राशिद महमूद सूमरो पारां मुसलसल पीपल्स पार्टी ते तनक़ीद थिए पई। हाणे इहो महसूसु थिए पियो त हिकिड़ी सिंध में का मोमेंटम हिकिड़ो जुड़े पियो ऐं जेकॾहिं मोमेंटम उहो जुड़े थो उहो केतिरो असराइतो हूंदो ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी खे उहो टफ टाइम ॾेई वेंदो या पीपल्स पार्टी खे ईंदड़ इलेक्शन में जेकॾहिं शिकस्त ॾिए थो त पोइ उनखां पोइ छा इहे जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे आवाम जे लाइ केतिरो बेनिफिट थींदियूं। फॉर द पीपल ऑफ द पीपल टू द पीपल वारो जेको फार्मूलो आहे डेमोक्रेसी जो छा उन ते ई अमल थींदो या उनखां अलावा जहिड़े तरीक़े सां हुकुमरानी हले पई सिंध सरकार जी या जहिड़े तरीक़े सां हलंदी रही आहे मुसलसल या उनखां अलावा जहिड़े तरीक़े सां वफ़ाक़ी हुकूमत जी हुकुमरानी हले पई ही पॉलिटिकल पार्टियूं बि उहा ई हुकुमरानी कंदियूं। उनखां अलावा सिंध में केतिरा ई अहम मामला आहिनि ख़ासि तौर ते हींअर त हिकिड़ो नओं ट्रेंड इहो पिणु शुरू थी वियो आहे त जिते बि जेको सियासी अॻवान आहे उहो को कारोबार करे थो त उनजो कारोबार बंदि करायो थो वञे। मुर्तज़ा जतोई जेको एॾो वॾो सियासी अॻवान आहे उन्हनि ख़िलाफ़ केसिस फाइल कनि पिया। मसरूर जतोई मुर्तज़ा जतोई साहब पारां बार बार उन्हनि खे जेको आहे टारगेट कयो पियो वञे। उनखां अलावा उन्हनि ते केसिस फाइल थियनि पिया बट अहिड़ा केसिस फाइल थियनि पिया जेके तारीख़ में कंहिं ते बि न थिया हुजनि। ख़ासि तौर ते 370 350 360 रुपया चोरी जी FIR पिणु उन्हनि जे मथां थिए थी ऐं उनखां पोइ जॾहिं हू हाज़िरनि ते वञनि था त हू बि
पाण पीपल्स पार्टी ते तमामु घणी तनक़ीद कनि पिया, पर ॿिए तरफ़ पाण खे जेको राशिद शाह राजी साहब आहिनि उन्हनि जी जेका एक्टिविटी हींअर पाण खे नज़र अचे पई, मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं कनि पिया, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञनि पिया, उन मां इहो अंदाज़ो थिए पियो ऐं उन मां इहो वाज़े लॻे पियो त हींअर जेको फंक्शन लीग आहे या GD आहे या अपोज़िशन पार्टियूं आहिनि उहे हाणे हिकु पेट ते अचणु चाहिनि थियूं ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ का असराइती तहरीक हलाइणु चाहिनि थियूं ऐं जेकॾहिं उहे तहरीक हलाइनि थियूं त उन्हनि खे केतिरी कामयाबी मिली सघे थी। इहा सॼी सूरत हाल पाण वटि पॉलिटिकल जेका आहे उहा पंहिंजे साम्हूं आहे। अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।